चांडी जी ज़िंदगी जा सभई पहलू असां जेको आहे सो पथाले करे तव्हांजे आॾो रखिया। लेकिन अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडे वटि पिरापटी केतिरी हुई ऐं जलाल चांडियो अमीर केतिरो हुयो। दोस्तो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीन ऐं मशहूरु फ़नकार हुयो यकतारे चपड़ीअ जो। त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे माल बि मिलंदो हूंदो, पैसा बि उन ठाहिया हूंदा, पिरापटी बि ठाही हूंदी। उन वटि केतिरा लख हुया उन टाइम में, जॾहिं 84 ऐं 85 जी ॻाल्हि आहे, केतिरा लख हुया उन वटि। अॼोकी वीडियो में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। दोस्तो जलाल चांडे तॾहिं गाॾी वरिती जॾहिं ॿियनि माण्हुनि वटि ओस पास में गाॾीअ जो रुझान ई कोन हुयो। टांगे गाॾी हूंदी हुई ऐं सवारी इंतिहाई तमामु घटि हूंदी हुई। तंहिं टाइम में जलाल चांडे 2.5 लख रुपया ॾेई पंहिंजे लाइ कार वरिती हुई ऐं जेके तव्हां फ़ोटुनि में ॾिसो पिया था, इन गाॾीअ ते चढ़ी ऐं प्रोग्रामनि ते वेंदो हुयो ऐं जलाल चांडियो ईंदो वेंदो हुयो कंहिं बि फंक्शननि में। पोइ इहा गाॾी पंहिंजी हुई जलाल चांडे वटि ऐं इहो गाॾीअ ते पंहिंजीअ ते जलाल चांडियो प्रोग्रामूं अटेंड कंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो हिकिड़े अंदाज़े जे मुताबिक़ हर प्रोग्राम में तक़रीबन 30 खां 40 हज़ार रुपया कमाए ईंदो हुयो। उन टाइम में सस्ताई जो टाइम हुयो जॾहिं रुपए ऐं 2 रुपए जो वैल्यू हूंदो हुयो ऐं 10 रुपए जो त तमामु घणो वैल्यू हूंदो हुयो। उन टाइम जी ॻाल्हि आहे त जलाल चांडियो 30 खां 40 हज़ार रुपया फ़ी प्रोग्राम मां कमाए ईंदो हुयो ऐं हिकिड़े ॾींहं में तक़रीबन 4 खां 5 प्रोग्राम जलाल चांडियो करे ईंदो हुयो। त हाणे अंदाज़ो लॻायो त उन टाइम सस्ताई जे टाइम ते जॾहिं जलाल चांडियो 2 खां 2.5 लख रुपया ॾिहाड़ी कमाईंदो हुयो त पोइ तव्हां अंदाज़ो लॻायो त महीने में उन वटि आमदनी घणी थींदी हूंदी। हिकु अंदाज़े जे मुताबिक़ जलाल चांडे वटि उन टाइम में सस्ताई जे टाइम में 2 करोड़ रुपया जलाल चांडे गॾु कया हुया ऐं जलाल चांडियो मेहनि जो माल मिल्कत जो शौक़ीन हूंदो हुयो ऐं जलाल चांडे जी ओस पास में पंहिंजी ज़मीन बि हूंदी हुई जेका आबाद थींदी हुई, जंहिंमें फसल माण्हू जेको आहे सो खणंदा हुया। जलाल चांडे पंहिंजी शादी कई नंढी उमिरि में ऐं जलाल चांडे खे 3 पुट बि दोस्तो औलादे ॿार मां आहिनि ऐं जलाल चांडियो हिकु बहितरीन सिंध जो फ़नकार ऐं नरम दिलि माण्हू हूंदो हुयो। जलाल चांडे घणी पिरापटी लालच न कई, घणी हिर्स न कई। जेके 5 रुपया हूंदा हुया ग़रीबनि में तक़सीम करे छॾींदो, ग़रीबनि खे ॾेई छॾींदो दोस्तो। ऐं जलाल चांडे जी इहा ख़ूबी हूंदी हुई त 24 कलाक जलाल चांडे वटि ओताक हलंदी हुई ऐं जेको बि महिमान माण्हू राति जो 12 बजे ईंदो हुयो तॾहिं बि उनखे मानी खाराइण खां सवाइ न छॾींदो हुयो। दोस्तो जलाल चांडे वटि जॾहिं महिमान न ईंदा हुआ त जलाल चांडियो परेशान थी वेंदो हुयो ऐं ॻोठ जा ओस पास जा माण्हू बि सॾाए करे पंहिंजे ओताक में विहारे कचहरी कराए मानी उन्हनि खे खाराए पोइ जलाल चांडे जी तसली थींदी। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने